बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहब्बत में सब कुछ लुटाए जानो, उल्फत में सीनो साहिब जानो, मुखालिफी अदानी या खाक ॾींदो त लाहे लॻाए निभाए बि जानो। आऊं स्टेज ते वेठल KJLF तंजीम जी मरकजी कैबिनेट मौजूदा मरकजी सदर गुलाम साहब, जनरल सेक्रेटरी गालिब खान जमानी साहब, साबिक KJLF मरकजी सदर मुंहिंजो वॾो सॼी सिंध जो सचो रफ़ीक दरबार साहब, इज़्तियार छदरी साहब, मुंहिंजो वॾो भाउ अब्दुल साहिब साहब, साईं रसूल खलीफ़ो साहब ऐं ॿिया जेके KJLF जा दोस्त स्टेज ते या हाउस में जेके वेठल आहिनि, दस्ता जो प्रेसिडेंट सचे जो साईं अलाउद्दीन बुरेश साहब, गुआल जो साईं मोहम्मद हसन उमरो साहब, इन हाउस में सहाफ़ी, समाजी, सियासी, मददी, अदबी दोस्त साथियो, अस्सलाम वालेकुम। ये सिंध, ये उस्ताद, ये यकीन। साईं इसाक़ साहब यार जो यार, दुख सुख जो साथी, जंहिं दोस्त ते को ऊंचो दौर अचे वक़्त अचे उन महल में बर वक़्तु पहुचण वारो, तइलीम जी बहितरी जे लाइ, उस्तादनि जी बहितरी ऐं भलाई जे लाइ कमु कंदड़ आऊं जनरली तौर ते साईं इसाक़ शाह जी वफ़ात खां 5-6 कलाक अॻु में हुन सां मुलाक़ात यकीनी नथो अचे त कीअं माण्हू हलिया वञनि। अॼु ठाकरे नीबू ठाकरे टैक्सी जे हेडक्वार्टर गारे में थी विसायूं। असां वटां माण्हू गुज़िरियल 3 सालनि में हिन ज़िले छटे मां दस्ता ज़िले छटे जो सदर साईं मोहम्मद उस्मान छटी, वरी मथां असांखे पीराणे खान जो धकु, असांजी अवाम में अजब क़िस्मा कशा, असांजी अवाम में अजब क़िस्मा कशा, हर रोज़ ठहूं था हिकदम सॼो ग़म आहे। असांजी अवाम में अजब क़िस्मा कशा, हर रोज़ ठहूं था सदा सॼो ग़म आहे। असांखे ख़बर जो त को अंत न आहे, पर मुंहिंजा काइनात ख़ालिक जंहिं माण्हू जी वेल वञण जी न हुजे, उहो अचानक ईअं छटे मां उस्मान छटी, पीराणो करमती, एजाज़ शाह, मुश्ताक हुस्न, अयूब फेरो, सिरावल मां अकबर शाह जहिड़ा जवान, रैली सिरा जवान, जेके तंजीमी साथी पंहिंजे उस्तादनि सां दुखनि सुखनि में रहिया, उहे माण्हू अॼु असांजे विच में न आहिनि ऐं असां उन्हनि खे ॻाल्हायूं पिया। ऐं सॼी संगत खे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त असां छा साहिब सचे ज़िले जे उस्ताद जा प्रमोशन हुजनि, उन वक़्तु सिरावल ज़िलो छटे में हुयो, सभई उस्ताद जा प्रमोशन असद साहब जी क़यादत में उन वक़्तु साईं रसूल खलीफ़ो साहब ज़िले जो सदर हुयो। पर मुस्तक़िल असां जदोजहद जी अलामत बनियल प्राइमरी टीचर्स के लाइ उत्साह ॾींदड़ सॼो सलाह हो। उहो माण्हू केतिरा कंदा आहिनि मिज़ाज ॾिसी करे, माण्हू केतिरा कंदा आहिनि हालतनि तहत, असां में उहा ख़ुशूसी क्वालिटी हुई
तो जेकॾहिं कंहिं दोस्त सां गॾु मिजाज न हुजे पर दोस्त सचो हुजे त असां सां इहो साबित करे ॾेखारियो त सभु कारण अॼु माया जेकी जेकॾहिं आहे अॼु जेकॾहिं इहा मर्कज़ी भाॼी आहे त उहा असां सां जे मथो मथां आहे। असां सां यार जो यार हो उन सिखावत सटे समेत समूरी सिंध में तंदीमी मसइलनि ते पंहिंजे पंहिंजे फोरम ते आवाज़ उथारींदो रहियो। मूंखे असां सां उहे ॾींहं बि यादि आहिनि जो हिते जेकॾहिं तंदीमी दस्तगान ते कब्ज़ा माफ़िया थी कब्ज़ा माफ़िया जे करे कब्ज़ा करण जी कोशिशि कई त असां सां असांजे ॿाहिरनि अमीर रासारी हथनि कमरे सां पूरो खुले में मिलाए ॾिठो। असां सां हर जॻह ते सियासी समाजी मज़हबी अदबी सगा हर क़िस्म की एक्टिविटीज़ में असां सां वॾो किरदारु हुओ। अॼु आउं मौजूदा पीटीएल जे मर्कज़ी सदर ऐं ख़ुदि इंतज़ार छॾियरी जंहिंखे असां सां कॾहिं इंतज़ार न करायो। जॾहिं बि को फैसलो कंदो चाहे उहो फैसलो हुनजो कहिड़ो बि हुजे पर असां सां इंतज़ार छॾियरी खे कॾहिं इंतज़ार न करायो। इंतज़ार जे साम्हूं जेकॾहिं असां सां को पंहिंजो भाव अची बीहे त उन मां असां सां टटे वेंदो पर इंतज़ार खे कॾहिं इंतज़ार न करायूं। अॼु असां सां बचा अॼु असां सां औलाद जो असांखे फर्ज़ु थिए थो इहा असांजी ड्यूटी आहे इहो असांजो फर्ज़ु आहे त ब्रिटिश कोटा जे हिसाब सां त असां असांजे औलाद खे त हिकु नौकिरी मिली सघे थी जेको हुनजो कानूनी हक़ आहे। पर जिते अॼु अची सॼे माण्हू गॾु थिया आहियूं त असां सभिनी जे मथां ड्यूटी इहा वाइद थिए थी त असां असांजे बचनि जे लाइ असांखे जेकॾहिं सियासी समाजी तौर ते असांजा पंहिंजा पंहिंजा तहक़ीक़ात आहिनि त उहे समूरा तहक़ीक़ात इस्तेमालु करे असां असांजे बचनि खे अॼु उहो कुझु ॾियूं। मच्छी जेकॾहिं तव्हां कंहिं माण्हूअ खे मच्छी ॾींदो त उहो हिकु चकर खाईंदो पर असां असांजे औलाद खे असांखे कमु इहो आहे त मच्छी मारणु हुनखे सेखारियूं त सॼी उमिरि कंहिंजे मुंहं में न ठाहियो। इहा असां ऐं तव्हां ते इहा ड्यूटी आहे त असां असांजे औलाद जे लाइ अॼु उहो कमु कयूं जेको असां असांखे जी ज़िंदगी में असां सां अलाए कहिड़ियुनि हालतुनि में गुज़रियो कहिड़ियुनि तकलीफ़ुनि में गुज़रियो पर अॼु उहो असांजे विच में न रहियो आहे। अलाह पाक खां दुआ आहे त तव्हांखे जन्नत फिरदौस में अलाह मक़ाम अता फरमाए। ऐं सॼी संगत इशारा करे पई मुंहिंजी बि तबियत सही कोन्हे दोस्त बि ईअं वेंदा पिया वञनि त कोशिशि इहा करणु खपे आख़िरी सभिनी दोस्तनि खे त अचो त इख़्तिलाफ़ ख़तमु करे मोहबत ऐं सचाई सां जो साथ ॾियूं। अचो त सिंध जी तंज़ीम खे हिकु कयूं अचो त सिंध जे सभिनी मुलाज़िमनि खे हिकु कयूं चाहे उहा पीटीएल हुजे चाहे उहा गस्ता हुजे चाहे उहा आपका हुजे चाहे उहा गुआग हुजे तइलीमी बहितरी जे लाइ सिंध जे उस्ताद जे लाइ असांखे पंहिंजे पंहिंजे हिस्से जो कमु करणु खपे। इख़्तिलाफ़त में कुझु कोन वरंदो माण्हू हजारींदा कोट हलकनि जे मथे कालम लिखंदासीं उन खां बहितर इहो आहे त जेको कुझु आहे उहो जीअरे हिन जहान में करे वञूं त इहा वधीक ख़ुशी ॻाल्हि आहे बजाए जो को माण्हू वञे पोइ हुनखे वेही ॻाल्हायूं त हिन में हे क्वालिटियूं हुयूं। बहितर इहो आहे त मौजूदा वक़्त में ऐं हिन प्लेटफॉर्म तां सिंध जे उस्तादनि खे सभिनी दोस्तनि खे अपील कंदुसि त जेके छोटा मोटा इख़्तिलाफ़ आहिनि गवर्नमेंट चाहे थी त तंज़ीमनि खे बि तोड़ूं उस्तादनि खे कमज़ोर कयूं त जीअं असां पंहिंजी दिवाली रोड जी पॉलिसी बरक़रार रखी सघूं ऐं उस्तादनि जा मसइला हल न थी सघनि पर उस्तादनि जा मसइला हल तॾहिं थींदा जॾहिं तव्हां ऐं असां सभु हिकु प्लेटफॉर्म ते हूंदासीं जीअं सिंध जीअं उस्ताद जीअं लतीफ़ महिरबानी। साईं गुल मोहम्मद विंजर साहब हिते पहुतो आहे असां साईं खे वेलकम कयूं था।